सिंध जी सुजान धुरियन सिंध में 2022 जे बोर्ड दौरान आयल तबाही जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत खे करार ॾेई वॾे वज़ीर समेत समूरी काबीना खां इस्तीफ़ाऊं ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे। हैदराबाद प्रेस क्लब जे ऑडिटोरियम में 2022 जे महाबोर्ड खां पोइ आयल तबाही उन जा सबब ऐं हल जे उन्वान हेठि सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में डॉक्टर बदर चना, प्रोफेसर मुश्ताक मीरानी, डॉक्टर ज़फर जुनेजो, रियाज़ चांडियो, प्रोफेसर हलीम सोलंगी, रोशन बुरड़ो, हैदर शाहानी, मौलाना ताज मोहम्मद नाहू, लाल शाह, हबीबुल्लाह काबोरो समेत सियासी समाजी धुरियन वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे सुजान धुरियन चयो त पाणी खे कुदरती लंघ न ॾियण ऐं सिंध हुकूमत जी नाक़स पॉलिसी सबबि सिंध में बोर्ड वारी सूरतहाल पेश आई आहे। हुननि चयो त सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जजनि ते मुश्तमिल कमेटी जोड़े सिंध जे हाणोकी महाबोर्ड में थियल तबाही जी जांच करे मुलविस वज़ीरनि, मशीरनि ऐं कामोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। हुननि चयो त 2008 खां इरिगेशन जे ड्रेनेज ते जेको ख़र्च थियो आहे उन जी तहक़ीक़ात कई वञे ऐं इरिगेशन मुलाज़मनि ऐं कामोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि ऐं बोर्ड मुतासिरनि जी सहायता लाइ कराची में टेंट सिटी क़ाइमु कई वञे। हुननि चयो त सिंध हुकूमत जी नाअहली ऐं नाक़स पॉलिसियुनि सबबि सिंध ॿुॾी आहे। उन लाइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत सूबाई काबीना खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयूं था।